नाज़रीन असां हिन वक़्तु ॻोठ लालमत खान पवार में मौजूद आहियूं। गुज़िरियल 2 ॾींहं अॻु जेको आहे पुलिस एहलकार खलील अहमद पवार नामालूम हथियारबंदी काज में जेको आहे शहीद थी वियो। अॼु तॾो रखियल आहे। अचो त उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो इन बाबति छा चवणु आहे। मुंहिंजो पुटु पाबंद हो ड्यूटीअ जो, पूरे टाइम ते वेंदो हो। 7:30 जो टाइम आहे या 8 जो टाइम आहे, कोन ॾिठो त अहिड़ो वरजा हुजे। पोइ हितां वियो, पहिरियों त ॿ ॼणा वेंदा हुआ पाण में फुफाट मारोट, पर उन ॾींहुं वरी उहो ॿियो हमराह जेको हुयो मारोट उहो शादीअ ते वियल हो, हे अकेलो ई वियो। ख़बर ख़ुदा खे त पोइ 2 ॼणा आहिनि, 4 ॼणा आहिनि, 3 ॼणा आहिनि, ख़बर इहा कान्हे असांखे त केतिरा ॼणा। हिकु त नथो थी सघे, हिकु हुजे हा त अञा पोइ ॿी ॻाल्हि थिए हा, मथां वेड़े बि आहे पुटु मुंहिंजो। बहरहाल हिकु न खयूं, 2 या 3 या केतिरा बि आहिनि। असांजो ख़ानदानी नसली नकुली न हो मुंहिंजो पुटु। ड्यूटीअ जो पाबंद हो, सुठो हो, गैरत वारो, सुहिणो सिरतो, 30 साल उमिरि हुअसि, भलो किरदारु अदा कयईं ड्यूटीअ में। दिलि जायूं त हूंदियूं आहिनि, पर वधीक ख़ुदा ॼाणे थो, ख़ुदा ख्वार कंदो उन्हनि खे। इहे ज़ालिम आहिनि। मुंहिंजे पुट खे बेदर्दीअ सां अदा कयूं, क़तलु कयूं, या सोचियो त कोन हुआसीं असां ईअं यार। बहरहाल हाणे अलाह साईं भलाई कंदो, जेको थियो आहे सो हाणे असां बर्दाश्त कयो आहे, सब्र कयो आहे। वधीक पुलिस जे हथ में आहे अदा ॻाल्हि, जेका उहा करे। टेस्टियूं थियूं आहिनि, हे हो थिया आहिनि। ॾिसो आईंदा जे लाइ छा थो थिए। ॿियो ॾींहुं आहे, सुभाणे 3 ॾींहुं थींदो। अलाह बहितर कंदो। ज़ालिम जो अंजाम थोरो आहे, केतिरो वक़्तु बि बची रहंदा। असां त सब्र कयो आहे। मुंहिंजो नौजवान बचो हुयो, मुंहिंजो सालो बि थिए, मां रहंदो फाट पढ़ंदो, तो कुझु अलाह बहितर कंदो। रबलाल इहे मरदा ज़ालिम जंहिं असांजे बचड़े खे क़तल कयो, ॿियो मां नथो चई सघां। पुलिस डिस्ट्रिक्ट जो जेको आहे कांस्टेबल बि हुयो ऐं सिपाही बि हुयो। राति बि DI साहिब जन आया हिते, यकीन दानी कराई अथऊं। काफ़ी देरि ताईं वेठा, वारदात बि हिते बि हुया। SP साहिबु ऐं जेको SHO साहिबु, सभु जेकी बि आहे पुलिस पंहिंजो कमु करे पई। दुश्मन पाण न असां कठा हुयासीं। 2012 खां पोइ वरी फ़ैसिला थिया, उहो सॉर्ट आउट थी वियो मसइलो जेको बि हुयो असांजो। दुश्मनी कंहिंसां बि न आहे। हे शरीफ़ माण्हू हुयो, हिन जो वास्तो हुयो बसि ड्यूटीअ खां घर खां ड्यूटीअ में। अहिड़ो को मसइलो ज़ाहिर या ईअं कचहरी थींदी त बि उन में हुजे हा, ज़ाहिर थिया, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। पुलिस लॻी पई आहे, अलाह मदद कंदो इंशाल्लाह। सभिनी दोस्तनि सां असां हिते वेठा तॾहिं में हितां फारूक थियूं। अलाह मदद कंदो सभिनी तव्हांजी मदद सां, पोइ रस्तो निकिरी ईंदो। शहीद आहे, शहीद जो खून जेको आहे हराया खां न वेंदो। जी नाज़रीन, त मां खलील अहमद पवार जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त असांजी कंहिंसां बि का दुश्मनी न आहे। नामालूम हथियारबंदनि जी जेको आहे उहा फायरिंग में जेको आहे असांजे नौजवान खे बेदर्दी सां क़तलु कयो आहे। हिननि SSP खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द कातिलनि खे गिरफ़्तार करे संदनि बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन वहीद भट्टी सां गॾु सैफुल्लाह बलोच, मेहरान TV न्यूज़, रोहड़ी।